दानिया के चौदह मुझे सुन बंद करायो कोई भी सुन नहीं साबुन का जनता साबुन का जनता सां ओ सां तो सां के गाल करनी है छा गालाईंदी आलम जेको सबक पढ़ाए मोकले थई न मुखे ना है बुधणो न सां जेको तू समझी थी या गाल ना है मां सब समझा थी तू आलम जे तरफ मुखे खौफजदा करण आया है ना पर मुझी बर्दाश्त जी कोई न टुटी कान है जी जी अगे बराबर ये हो पर अज ये कौन है एक गाल बुध चई छड पंहिंजे रईस खे त भालू पंहिंजे जुल्म जी इंतहा करे छॾे पर मां हुन जी बालादस्ती के कबूल कान कंदीअसि जी जी मुझे इन में को भी डो कोने रेस मुझे जुबान ते मोर हणी छडी हुई तेजे करे चुप हुयस पर अज तो सा जरे पुरजे जो हाल कदस न त मुझे यो फाटी पवंदो छो छो थी रोए जी जी जुलेखा जो दुख दूर आहे खबर अथई साइड उन सा केदो जो केस थियो आहे छा थियो आहे उन के रेस बाहर आई छडियो हां जुलेखा मारजी वई आ जी जी जुलेखा ऐं डॉक्टर साहब ने बिनी जो को भी दो न रेस कारे जो कूड़ो लियो लाए बिनन के माराई छडी पर यो कॾहिं थियो कल रात जी जी कल अमर चरवान तो मुंह में बुधो यह खबर कान हुई तब इन घर ते एडी वडी कयामत गुजरी वई आ जी जी दुखर गयो तुम साण के बचाण गुरु पर बचाए न सके तोखे खबर हुई छा इन गाल जी हां जी जी मुके मुझे घर वाले गाल कही थी कोई वो मुझे जी जुलेखा के बर वक्त बुधायो पर वो डॉक्टर के बचाए ला जो पार भी मारा आई बैठी माय गॉड अमर जो छा हाल थियो हूंदो वो बेचारी तो तीलो तीलो थी विकरी वई हूंदी शमल अमर के चवेस तो मुसा मिली वने न साड़ो न थी अची सके छो रेसा के भी कमरे में कैद करे चलियो आहे हां जी जी मु तो गाल सोची आहे केड़ी गाल मु पंहिंजे घर वाले सां ॻाल्हायो आहे अॼु रेस बि कोन्हे ओचितो हैदराबाद वियल आहे मुंहिंजो घर वारो पके रस्ते ते तोखे बस ते चाढ़ींदो पर त पाण हली वेंदी है जी जी थैंक यू शमल मुझे इन इंसान के मां जिंदगी भर न विसारे सघंदसि जल्दी कर जी जी देर न कर जल्दी कर अच्छा जी तैयारी भी थी तुझो तो मां खबरू वठा थो इते ही बीठी रह जाए जे एकड़ो कदम उठायो थी तो टुकर टुकर करे छींदो साई तू छो बीठी आई हल त तोखे तुझी माग ते रसाया मुखे वञण दे आलम मैं ते कान रहंदियस छड मुखे प्लीज तोखे छॾे दिया तो तोखे या तुझी मजाक भाभी वने जॾहिं मूंखे तोसां गुज़ारणो ई न आहे त पोइ कैद छो कयो अथई पर मूंखे तोसां गुज़ारणो आहे भले उपट मारे छॾ मां हिते कान रहंदियसि तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थो कयां हल हल असां त कीअं अची रहणु चाहियूं मर हिते अॼु खां पोइ तुंहिंजो आराम गाह इहो ई आहे औजार पान सां लिकाए खणींदासीं रात जो इन भित में खाटड़नासीं ऐं असुर महिल निकिरी पइबो जमादार खे खोड़क पई त पोइ हरू भरू वाइड़नि वांगर कमु कबो छा ॾिसी वाइसी पोइ कदम खणबो जमण आहे त सिर विञाइण वारी ॻाल्हि पर जे तूं चईं थो त मां कंधु कोन कढाईंदुसि
बाक़ी हिननि खे तूं पाण संभाल। ॾिसनवर हिते बंदि रही असां सॼी हयाती रईस जो कर्ज़ कोन लाहे सघंदासीं ऐं ना ई को असांजो मिट माइट आहे जेको असांजे पारां ज़ामिन पवे या असांजो कर्ज़ लाहे। अड़े शौक़त वांगुरु हिकु हिकु थी मोचड़ा खाई हिते मरी वेंदो। अड़े जे मरणो ई आहे त पोइ हिते वेही मौत जो इंतज़ारु छो कजे, छो न निकिरण जी कोशिशि कजे। तव्हांजे दवान पूरे फ़क़ीर करे छॾियो आहे। अड़े पीए थो या वार पटे त पोइ पीअंदे? कड़िया दवाऊं कोन थो पियां। पी चवई थी मुआ छो मुंहिंजे लाइ मुसीबत खणी कई अथई। भला पीअंदे न त इहो मूं मारे मर्ज़ कीअं लहंदई। पी चऊं तूं ईअं न मञंदे। हाणे ॾिसां त कीअं नथो पीए। चऊं कुझु बि नथी चवई पाण पी। अड़े हेॾे अच छो त मूंखे पाणी मां कढे मारिया बीमारीअ वता वरितो मई न त हड गुड भञी रखनी मई। चङो ॾिसां त केतिरो थो परे भॼी। मुंहिंजे ॼण हथनि ताईं कोन ईंदे। चौथी वार पटी अम्मा तव्हां छॾियोसि मूंखे हेॾे मां थी पीआरियसि। हेॾे बाबा शाबाश हेॾे वे पी। अॼु कड़िया दवा मिठा पीअंदे त बुखार बि लही वेंदई न। पी अम्मा कॾहिं खां इहो आरज़ू अथसि? 3 साल चयो धम जो मर्ज़ छॾेसि नथो। हिकु अणोंद मथां वरी दवा जा ॻाटे भॻा ख़र्च तिन सफ़ा लोड़े विधो आहे। ॾुखिया ॾींहं बि के सदाईं त रहणा न आहिनि। अलाह कंदो त अव्हां जा ॾींहं बि बदिलजी वेंदा। सोचींदी आहियां उहे त माण्हू आहिनि जिन खे का गणती कान्हे जेको तलबनि थॾे ते हाज़िर थियो मिलनि। हिकु असां आहियूं सुखियो टुकर बि नसीब में कोन्हे। अम्मा छा आहे? चमू दर्द बि छो अथई? छो अञा सुठो गिहु वठण न विया छा? इन मारे सूर ॾेई छॾिया आहिनि। गिह जो प्यालो ऊंधो करे आयो अथई। हाँ गिह जो प्यालो रखी पाण रांदि रहण बीहो। न अम्मा न मां रांदि कोन में खेॾी। रज़ी कूड़ थी ॻाल्हाए। अचण ॾे अॼु पिणे खे जे लाश न कराए में न त मुंहिंजो नालो बि मटे छॾिजई। अम्मा अल्लाह जो कसम हाथ ते घर कोन हारियो आहे। पिड़स गुलू खे बि ढोकायो वो जी मूं सां टकरियो तॾहिं न गिह हारजी वियो। भला ने मुंहिंजो घणो ॾो। पोइ तूं अंधो त कोन्हे ॾिसी हली आ। मां ख़ुदा जी ॻार पवंदई। हिकु असांजो मिसकिन हाल मथां तव्हांजी चटियुनि ते चटियूं। छो मां रत में रांदि कई अथव। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुकुम कंहिंसां मिलणो आहे? आउं रईस आलम खान जो कमदार आहियां। माई सारा खे छॾे ॾे मूंखे हुन सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। हूअ अव्हां सां कोन मिलंदी। का ॻाल्हि करणी अथव त आउं बीठो आहियां मूंसां ॻाल्हायो। बाबा तूं हुनखे चओ त सही जे मिलण खां इनकार कई त पोइ बि ॻाल्हि परे कान्हे का। मूं चयो न हू अव्हां सां मिलणु नथी चाहे। छोकिरा हीउ असांजो राजूनी मामिलो आहे। आउं माई अलाह रेस जो न्यापो खणी आयो आहियां। माईअ खे न रोक तन में तव्हां सभिनी जो भलो आहे। पर हीउ मामिलो हाणे ॻोठ मंझि हिकिड़ी कोर्ट जे कटारे अंदरि पहुतो आहे। अव्हां खे फ़ैसिले जो इंतज़ारु करणो पवंदो। अड़े तूं रेस ते केस करण जो मतिलबु सम्झी थो? सम्झां थो। हा हू बि हिन समाज जो हिकु फर्द आहे। समाजी नाइंसाफ़ी कंदो त अदालत में हुनखे गेले सघिजे थो। न न न तूं रेस जी ताक़त खां वाक़ुफ़ ई नाही। माई सारा खे चओ त पंहिंजे बयान तां हथ खणे ॿी सूरत में जुम्मन जो लाश वठण लाइ तयारु रहे। ॿुधई? अदा अदा हाणे छा थींदो? न भाॼाई ही सिर्फ़ धमकी आहे। केस हलंदड़ आहे। जुम्मन जी मौजूदगी बि रिकॉर्ड ते आयल आहे। हू ईअं कोन कंदो। अदा तूं हुनखे नथो सुञाणे। वॾो ज़ुल्मी आहे कुझु बि करे सघे थो। पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे त बयान तां फिरी वञिजे ऐं हुनखे ज़ुल्म जारी रखण जी मुकमिल आज़ादी ॾेई छॾिजे। अदा को विच वारो रस्तो बि त वठी सघिजे थो न। रस्ता सिर्फ़ 2 आहिनि। या चुपचाप शिकस्त क़बूल कजे या अज़्म ऐं इरादे सां हुनजी ॾाढाइयुनि जो मुक़ाबिलो कजे। बस
पगार मिली? हाँ मिलिया। असां गरीबन जी कड़ी पगार, घर जूं जरूरतूं पूरी कोन थियूं थियनि, वरी मथां भाइटियुनि जी शादी आहे, कीअं मोड़ींदासीं? पर इहे असां था सोचूं न, ॿारनि खे केरु सम्झाए? इन्हनि खे त नवां कपिड़ा घुर्जनि, नवां बूट घुर्जनि। पर किथां अचनि पैसा? ॾिस जे बूट नथा थियनि त चंपल वठी ॾियनि, महीने खां चवंदा अचनि। छोरी त छोरी मथो खाई वई आहे, हिनखे बि वॻो वठी ॾियणो अथई। वॾी आहे, सम्झाईंदो मां, ज़िद न कंदी। ज़िद न कंदी, माठ करे वे, ॻाल्हाए त ॾिसिस त छा थी चवई। नसीबा, मुंहिंजो ख्याल आहे त ज़ुलेखा खे वॻो वठी ॾिजे, हुनखे वधीक ज़रूरत आहे। ऐं भले पंहिंजी सड़े खामे इन जो ख़्याल न कजांइ। हीअ असां लाइ चङी मुसीबत थी, इन करे त पहिरीं ॾींहुं रड़िस थिए जो मूंखे ही ॾी सुझड़ा पे। आस्ते ॻाल्हाए, अचाए बकवास न कर। छो आस्ते ॻाल्हायां? मां का कड़ीअ ते वेठी आयसि छा जो डिॼांसि? बाबा, यूनिवर्सिटी में मुझे सर्टिफिकेट आने दियो ना। सर्टिफिकेट छो पुट? आउं नौकरी करण चाहियां थी। नौकरी? छो पुट, तूं पाण खे असांजे मथां बार थी सम्झी छा? न बाबा, इहा ॻाल्हि कान्हे। तव्हां त मूंसां पंहिंजनि खां बि वधीक सुठा हली आहियो। त पोइ ॿीहर इहो नौकरी जो लफ़्ज़ ज़बान ते न आणिजांइ। अलाह साईं अञा हथ पेर सलामत रखिया आहिनि, कोन्हे ज़रूरु नौकरी जो। पर हिन में ख़राबी कहिड़ी आहे? हूं बि त घर में वांदी वेठी आहियां न। ठीक त चवे पई, नौकरी कंदी त घर में चइनि पैसनि जो वाधारो थींदो। ही पाण नथी ॼाणे छा त महांगाई केॾा रांगा करे छॾिया आहिनि। तूं माठ करे वे, माण्हू खे ॻाल्हाइण में अचे त चए वेठो वाचनाणी। मुंहिंजो ॻाल्हाइण त तोखे वणे ई नथो। कुझु चवई थी त चूचड़ी लॻी थी वञे। अलाए छा कयो अथमई? नाराज न थियो बाबा। भला जे रज़िया एतिरो पढ़ियल हुजे हा ऐं हू नौकरी करण चाहे हा त हुनखे रोकियो हा। मां बि त उन हैसियत में सोचां थी न। हाँ बाबा। चङो पुट, जेका तुंहिंजी मर्ज़ी पुट। छो बचाई? मरण भी नथो ॾे। कहिड़ो ॾोह कयो अथमि तुंहिंजो? इहे त तो ते भरोसो करे शादी कयमि, ही उहा सज़ा थो ॾेई छा? केरु कंहिंजो ॾोही आहे, इन ते ॻाल्हाइण जो वक़्तु हींअर कोन्हे को। मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि ॿुधी छॾ मरियम, अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं। हीअ अथई टिकेट ऐं तलाकनामो। हेॾी महिल अलाए केरु बाबा बाज़ न बचे, माण्हुनि ते असां को भरोसो न आहे। तूं वे ऐं ती दर था ॾिसां। न मां अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, को पंहिंजो मज़दूर साथ हूंदो, मां ॾिसां।
बाहर वाली कानू गेले कहीं बाहर पुलिस बेल चाहिए पुलिस बेल फरार करे भजो भजो अगे मारो तो खां विसरे तो विसरे पर मुख्य याद है मेरी मुंह में ताकत कान्हे मां कोन भजंदुसि भला जरूरी तो ना है तो हिन भेरे बसा पकड़जी पाऊं सुहारा तू दिल तो बथ जुमन छाते दिल बथा बाहर हेॾो पहरो लॻो पियो आहे इहो तो हथ वठी पाण मारणो पवंदो माना त न हलंदे हलंदो भले तो दिल मन पुछी वठे अरे छाजो कोड़ा अथरा जो पी मरी अथवा छा जो सुम्हो नथा अड़े इंसान बणिजो इंसान छो पंहिंजी कट पिया आहियो तव्हांखे चवंदो आहियां घुरी मोचण न झड़ींदा करियो ॻाल्हायो न करियो बकवास वठां पाठन सां ट्रा 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 अथरा जो इन टीके खां बस नथा कयो अबा इहो बि शुक्र आहे जो एतिरे में ख़ैर थी वियो जे दुश्मन कुझु थी पिया त मुंहिंजी त हाड़ी हली वञे हा न मां तूं दिलि जाए कर कुझु कोन थींदो अदा हुन माण्हू सां पुॼण जी का बेड़ी कान्हे अदा ऐं सुभाणे केस हथ खणा थी चरी त नथी आई भाॼाई जेका हेॾी सारी तहरीक हलाई अथऊं सभु बिना लाभ हासिल करण ख़तमु करे छॾियऊं ईअं न भाॼाई न ईअं कोन थींदो पर जे अदाओ वधीक नुक़सान रसाए त हुनखे केरु रोकींदो मौत जो हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु हूंदो आहे भाॼाई हू हुन खां अॻु कोन मारे सघंदो अड़े अबा इहो ज़िद चङो न थिए छो तो दुश्मनियूं वधाए मां तोखे चवां पियो थो त हुन जे ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल थी चुकी आहे उतां पाण बचाए वियो त पोइ भले ॿियो हमिलो बि कराए तुंहिंजी त मत वई आहे खस जी तॾहिं त कंहिंजो चवण ई नथो मञी हा अदा जेके माण्हू घर में अची था मारे वञनि तिन सां भला कीअं पुॼी सघंदासीं आहे एतिरी ताक़त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम कीअं तबियत हाणे ठीकु आहे